छा मसइलो थियो हुयो राति तव्हां सां? रात साईं जेकाबा जी हिकिड़ी शादी हुई जंहिंमें असां जेको आहे सखर जो रॉयल पैलेस जेको बैंक्वेट आहे उते वियासीं। उहो तक़रीबन 1 बजे असां निकितासीं। असां सां 5 ॼणा ॿिया बि गॾु हुया गाॾी में। मां फ्रंट ते वेठो हुयुसि, ऐं ड्राइविंग करे थो असांजो दोस्त हुयो। सो ॼामड़ा जेको ईंदो आहे लकी खां पोइ, उते जेको आहे तक़रीबन 6 माण्हुनि जेको आहे न ॿुटनि सां ॿधल हुया, हथियार बंदि हुया, जिन वटि क्लेश ऐं बंदूका हुयूं। असांजी गाॾी तक़रीबन 100-120 जी स्पीड में हुई। अचानक उहे साम्हूं फायरिंग अची झले करे बीह रहिया। असांखे उन्हनि बीहारण जी कोशिशि करे, पर अलाह जे तरफ़ां असां सां मदद हुई जो असां गाॾी खे उतो कढी आयासीं। 1 किलोमीटर अॻिते अची करे जेको आहे असां पंहिंजो पेट्रोल पंप उते बीठासीं, त असां खां अॻु में 15-20 मिंट में उते हिकिड़ी ॿी अल्टो कार बीठी हुई, जंहिंमें मुसाफ़िरनि को फुर कई हुयूं। उन्हनि असांखे ॿुधो त हाणे 15-20 मिंट अॻु में असांखो बि फुर थी आहे। असां उते बीह रहियासीं। उते काफ़ी ट्रकां वग़ैरह बि बीठल हुयूं। उहे बि इहे ॿुधाइनि पिया त हिते तक़रीबन असांखो बि ॿियनि को काफ़ी दफ़ा अॻु में फुर थी चुकी आहे। तो अलाह जी महिरबानी थी असांखे उन नई ज़िंदगी ॾिनी। तो इन हवाले सां वरी जॾहिं असां जेकाबाद बाईपास ते पहुतासीं त उते ट्रैफिक जैम हुई। असां पुछियोसीं बाबा हिते छा थियो आहे, त उन्हनि ॿुधायो त बाईपास ते जेकी रेंजर्स चौकी आहे उते हिकिड़ी कोच खे जेको आहे न फुर कई वई आहे, जंहिंमां काफ़ी माण्हुनि को जेको आहे लखे रुपया मोबाइल वग़ैरह नकदी वग़ैरह सभु उन्हनि को फुर कई वई हुई। उन सिलसिले में उहो बाईपास बंदि हुयो। तक़रीबन हज़ारे गाॾियूं ट्रकां बीठल हुयूं, जंहिंमें एम्बुलेंस बि हुयूं। माण्हुनि खे माना एतिरी तकलीफ़ आहे। ऐं उनखां पोइ असां जेको आदम खान पावर रोड को जेको अंदरि रस्तो ईंदो आहे, असां गाॾी फेराए करे उतो जेको आहे अची वापसि पंहिंजे घर तक़रीबन 3 बजे पहुतासीं। तो इन हवाले सां ऐं जेका जी हिंदू बिरादरी ऐं ॿिया बि जेके असांजा शहरवासी हिंदू मुस्लमान रहनि था, त उन्हनि खे चवंदो त महिरबानी करे पंहिंजूं जेके बि तकलीफ़ात आहिनि उन्हनि खे कंट्रोल कयो, उन्हनि खे ॾींहुं जो उन खे जेको आहे पंहिंजो अदा कयो, त उनमें तव्हांजी ऐं तव्हांजे घर जी परिवार जी ऐं सभिनी जी भलाई रहंदी। अलाह जी महिरबानी सां न थिए जो अहिड़ो कोई नाख़ुशगवार वाक़ियो थी वञे। तो राति इहे 2 तमामु वॾा वाक़िया थिया आहिनि। असांजे साम्हूं बंदूकनि सां अची जेको आहे बीह रहिया ऐं असां निकिरी आयासीं। तो जेके बि माण्हुनि जी तकलीफ़ात हुयूं शहर खां ॿाहिरि जेको आहे सफ़र राति जो महिरबानी करे घटि करनि, ऐं जेके बि उन्हनि जूं तकलीफ़ात वग़ैरह हुजनि उन्हनि खे जेको आहे ॾींहं जो पंहिंजे शहर में ई ॾियनि, पंहिंजी ऐं पंहिंजे घर वारनि जी जेको आहे जान बचाइनि। महिरबानी।